अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर पारां ईरान में तबाह थियल विराक जहाज़ जे ॿिए ऑफिसर खे बाज़ियाब करण जी दावा। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त असांजो बहादुर कर्नल हाणे बिल्कुलु महफ़ूज़ आहे। अमरीकी फ़ौज तारीख़ जो सभ खां वॾो सर्च ऐं रेस्क्यू ऑपरेशन कयो आहे। अमरीकी सदर वधीक चयो आहे त वेपन ऑफिसर ईरान जे ख़तरनाक जबलनि में दुश्मन जे इलाइक़े पोयां मौजूदु हो, जिथे दुश्मन संदसि पीछो करे रहिया हुआ, पर हू अकेलो न हो। अमरीकी फ़ौज संदसि मुसलसल निगरानी करे रही हुई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान वटि बाक़ी 48 कलाक आहिनि। ईरान मुआइदो करे या आबनाई हरम्स खोले छॾे, ॿी सूरत में ईरान ते क़यामत बर्पा करे छॾींदासीं। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में अमरीकी सदर चयो आहे त यादि रखो, जॾहिं ईरान खे ॾिनल मोहलत ख़त्म थी रही आहे, F-16 जहाज़ जी तबाही सां ईरान सां ॻाल्हियुनि ते को बि असर न पवंदो। जंगी जहाज़ जी तबाही सां सफ़ारती अमल मुतासिर न थींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त विच ओभर वारी जंग पूरी दुनिया खे लपेट में आणे छॾियो आहे। जंग जे मुआशी असरनि सबबि अवाम ते बार पियो। ख़बर नाहे त केसीं ताईं मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पवंदो। पीपल्स पार्टी जंग जे ख़िलाफ़ आहे। जंग कंहिं बि मसइले जो हल न आहे। जंग सबबि नुक़सान आम माण्हू जो थिए थो। दुआगू आहियूं त जेके कुवतूं जंग जे ख़ात्मे लाइ कमु कनि पियूं, उहे कामयाब थियनि। गॾे ख़ुदाबख्श भुट्टो में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी वारे जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे करे ईरान, लेबनान ऐं शाम ते हमला करण वारियूं कुवतूं पाकिस्तान तरफ़ मेरी अख सां नथियूं ॾिसनि। अवाम वफ़ाक़ी हुकूमत जी मुश्किलातुनि ऐं सिंध हुकूमत जे वसीलनि खां आगाह आहे। आम माण्हू खे रिलीफ लाइ हारियुनि ऐं मोटरसाइकिल सवारनि खे सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो कयो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए बि माण्हुनि जी मदद करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म जो मशीर राणा सनाउल्लाह चयो आहे त पेट्रोल जी क़ीमत में इज़ाफ़ो विच ओभर जी जंग सबबि थियो। हुकूमत जो उन में को बि अमल दख़ल न आहे। कुझु ग्रुप पंहिंजे सियासी मक़सदनि लाइ एहतजाज करणु चाहिनि था। एहतजाज करणो आहे त इस्राईली वज़ीर आज़म ख़िलाफ़ करियो। फैसलाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्लाह चयो आहे त वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जी कोशिशुनि सबबि तेल जी सप्लाई में रुकावट न आई। पूरी दुनिया में जंग जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जी सियासी ऐं अस्करी क़यादत तरफ़ ॾिसी रही आहे। पाकिस्तान IMF सां कयल मुआहिदनि जी पासदारी करे रहियो आहे। मजबूरी में पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाइणा पइजी विया।